जीअं त सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम मिस्किन जो आवाज़ चानो अचां जीअं त हिते थोरा सिंगल घटि आहिनि इन जे करे लाइव कटिजी थो वञे। मां दोस्तनि खे निहायत ई शुक्रगुज़ार आहियां। मां इहो चवणु चाहियां पियो त ख़ुदा रा अहिड़े नियाणियुनि सां ज़ुल्म न कयो। उन्हनि खे पंहिंजे बचनि जे आॾे गेलणु लतूं मुकूं हणणु इनखे इंसानियत न चइबो आहे, मुस्लमान न चइबो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त जेको मर्द थी औरत सां विढ़े उहो मर्द न आहे, उहो बुग़्ज़िल आहे। जेको माना मर्द जहिड़ो मर्द सां हूंदो आहे, औरत ते हुनखे चमाट हणणु मुंहं ते सम्झो था न नी त इनखे मुस्लमान न चइबो आहे। ख़ुदा रा मां उन दोस्तनि खे अपील थो कयां त कंहिं ग़रीब सां ज़ुल्म थिए उहो वीडियो सेकंड में अपलोड कंदा कयो त माना उन ग़रीब सां इंसाफ़ थिए। ॾिसो त इमरान ख़ान हिकु असांजे दुश्मन खे आज़ादु करे छॾी, हिकिड़े इंसानियत जी ज़िंदगी बचाइणु, पूरी इंसानियत जी ज़िंदगी बचाइणो आहे। मुस्लमान हिनखे चइबो आहे हू पाकिस्तान खे बर्बादु करण लाइ आयो हो, मिसाइलूं खणी आयो तव्हांजे हिकिड़े तोले सोन जे करे हेॾे नियाणी खे गेलबो आहे। तूं मर्द ईअं थींदो आहे, तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे, तोखे पंहिंजी घरवारी कोन्हे, तोखे पंहिंजा बच्चा कोन्हे, तोखे नियाणियूं कोन्हनि, मायूं भेनरूं तोखे कोन्हनि। हिकिड़े तोले जी रक़म रुपया 50,000 60,000 जे करे रोड ते गेलणु, तोड़े तूं लेडीज़ पुलिस खे घुराए, तूं उनखे कानून जे हवाले कर न, उनखे सज़ा कानून ॾे। तूं नियाणी खे वेही चमाटूं हणणु, उनखे वार पटणु, उनखे सरियाम रोड ते गेलणु, तूं हिनखे तुंहिंजी मुस्लमानी चइबो आहे। ख़ुदा तरसी कर, ख़ुदा तरसी कर। अगरि जे तुंहिंजो ॾोही आहे तूं पुलिस खे ॾिस, हुनखे हुनजे बचे जे आॾे कुटणु सम्झी थो न। इनखे मां हक़ीक़त ॻाल्हि में चवंदुसि इनखे चइबो आहे यज़ीदी किरदारु। यज़ीदनि जो किरदारु बि अहिड़ो ई हूंदो, न उनखे माउ जी ख़बर, न उनखे भेण जी ख़बर, न उनखे कंहिं नियाणी जी शुनास हूंदो आहे जेके रोड ते वेही गेलणु। जे तो उनखे पकड़ियो आहे, तुंहिंजो ॾोही आहे त तूं उनखे कानून जे हवाले कर। नंबर पहिरियों औरत सां वेहणु तुंहिंजो सरियाम, वरी सोशल मीडिया ते बाक़ाइदा हुनखे वाले कयो, हुनजी इंशाअल्लाह ताला इंसाफ़ थींदो। मां चीफ जस्टिस खे अपील थो कयां, ख़ुदा रा अहिड़े मज़लूमनि जी इंसाफ़ कर। अगरि जे ॾोही आहे तुंहिंजो त तूं हुनखे कानून जे हवाले कर न। अहिड़े नियाणियुनि जे मथां तशुद बराए महिरबानी हिन पोस्ट खे शेयर कयो। मुंहिंजा सिंधी ग़ैरतमंद हो, मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सिंध वासियुनि जो जेके सिंध मां परॾेह में रहनि था, जेके सिंधी मुंहिंजा दोस्त ॾे ऐं परॾेह में रहनि था, दुबई सऊदी में, उन्हनि जो बि निहायत ई शुक्रगुज़ार आहियां। अदा मुर्तज़ा चांडे खे मां अपील कंदुसि बराए महिरबानी हिन पोस्ट खे शेयर कयो। तव्हांजे शेयर करण सां ॿिया दोस्त ॾिसी सघनि ऐं अहिड़े नियाणे जे मथां तशुद न थी सघनि ऐं अहिड़े नियाणे जे मथां ज़ुल्म न थी सघनि। इहे ज़ुल्म तशुद बंदि कयो। ख़ुदा रा उन माइरुनि भेनरुनि जी इज़त कयो। ख़ुदा रा उन माइरुनि भेनरुनि जी इज़त कयो जन माइरुनि भेनरुनि जे करे तव्हां ॿाहिरि सॾिबो, जन माइरुनि जे करे तव्हां पुट था सॾिजो। उन सिंधी बचो थी ईअं कंहिंसां ग़रीब सां ज़ुल्म न कयो। पंहिंजो सिंधीअ जो सबूत ॾियो। सिंधी हिकु ओताकी मर्द आहे, सिंधी हिकु सकाफ़त आहे, सिंध जी सुञाणप आहे। शाह अब्दुल लतीफ़ कलंदर भेटाईअ जो ही तॾो आहे, उनजी इज़त कयो। ख़ुदा रा कहिड़े नियाणीअ सां ज़ुल्म न कयो। अगरि जे तव्हांजो ॾोही आहे त उनखे कंहिं कानून जे कठिणे में आणो, पंहिंजे लाइ इंसाफ़ वाक़ई सां घुरो, पर ईअं कंहिं ग़रीब सां ज़ुल्म न कयो जो कंहिंजे बचे जे आॾे हुनजे माउ खे तशुद कयो वियो आहे त हुनजे माउ जे अंदर में छा गुज़रंदो हूंदो। मां निहायत ई शुक्रगुज़ार तव्हां सभिनि दोस्तनि जो। बराए महिरबानी त इन अदीअ सां इंसाफ़ थियो वञे। अगरि उहो ॾोही आहे त उनखे इहो ई थियणु खपे त हू ॾोही अगरि जे निकितो त हुनखे कानून जे हवाले करिणो आहे। सरियाम रोड ते कंहिं नियाणी जे मथां तशुद, उनजा कपिड़ा फाड़णु, या उनखे चमाट हणणु मुंहं ते, सम्झो था। बसि मां इहो ई दोस्तनि खे अपील कंदुसि त ॾिसो न, इमरान ख़ान वारी पैंट पकड़ियो हिकिड़ी त हू ज़ालिम हिते पाकिस्तान खे बर्बादु करणु आयो, पर अल्लाह हुनखे बर्बादु कयो जो ही शाह अब्दुल लतीफ़ साईं जो नंगरी आहे, कलंदर क़िबला जी नंगरी आहे, हीअ सिंध पाकिस्तान पूरी। बसि अल्लाह हुनखे पकड़ियो, वरी हुनखे पंहिंजे वतन वराईं, हुनजी महिमान नवाज़ी कयईं, हुनजी ख़िदमत चाकरियूं कयईं। अगरि जे तव्हांजो ॾोही आहे त एॾो ॾोहीअ सां एॾो ज़ुल्म न कयो। उनखे मर्द थी मर्द जो जहिड़ो हूंदो आहे, औरत सां न विढ़ो। ख़ुदा रा निहायत ई शुक्रगुज़ार मां तव्हां सभिनी दोस्तनि जो। बराए महिरबानी पोस्ट खे